पीर दी निगाह हो गई, हाज़री अता हो गई। पीर दी निगाह हो गई, हाज़री अता हो गई। पीर दी निगाह हो गई, मशहूर सूफी बुजुर्ग हज़रत अल्लाह बख्श अलमारूफ सोना साईं जो 42 सालन उर्स मुबारक सुभाणे खां दरगाह अलाहाबाद में शुरू थी रहियो आहे। दरगाह जो गादी नशीन सजण साईं सोना साईं जी मज़ार ते चादर चाढ़े तक़रीब में इफ्तिताह कंदो। उर्स जे हवाले सां समूरी तयारियूं मुकमल कयूं वियूं आहिनि। उर्स जे मौक़े ते दरगाह अॻे कुंवार जीअं सिंगारियो वियो आहे। उर्स जे मौक़े ते निशस्तुनि दौरान मुल्क जा नामियारा आलम सगोरा सोना साईं जी ज़िंदगी ते रोशनी विझंदा। उर्स जे मौक़े ते सिक्योरिटी इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि। दाख़िली खाजी रस्तनि ते वाक थ्रू गेट लॻाया विया आहिनि। एसएसपी नौशरो फिरोज़ मीरुअल ख़ुसरो जो चवणु आहे त 2000 खां वधीक पुलिस एहलकार मुक़ररु कया विया आहिनि। एसएसपी मीरुअल ख़ुसरो जो चवणु आहे त उर्स जे मौक़े ते सिक्योरिटी इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। सिक्योरिटी मामलनि खे हू पाण मॉनिटर करे रहियो आहे। उर्स जूं तक़रीबूं 2 ॾींहं जारी रहंदियूं। आचर ॾींहुं दरगाह जो गादी नशीन हज़रत सजण साईं ख़ुसूसी खिताब इज्तिमाही दुआ घुराईंदो। कैमरामैन ज़ुबैर अबर सां गॾु इल्ताफ़ सोलंकी कोशिश डिजिटल कंडियारो। पीर दी निगाह हो गई, हाज़री अता हो गई। पीर दी निगाह हो गई, हाज़री अता हो गई। पीर दी निगाह हो गई, हाज़री अता हो गई।